नाज़िन वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी अब्दुल हक कैंपस जे उस्तादनि पंहिंजे मुतालबनि लाइ प्रेस क्लब खां गवर्नर हाउस तरफ़ मार्च करण जी कोशिश कई त पुलिस खेनि रोके वरितो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे दहती टीवी कराची जो रिपोर्टर इमदाद सुमरा। जी इमदाद, सूरतहाल बाबति आगाह कजो। जी बिल्कुल ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु असां कराची प्रेस क्लब ॿाहिरां मौजूदु आहियूं, जॾहिं त कराची प्रेस क्लब ॿाहिरां वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी अब्दुल हक कैंपस जा केतिरा ई उस्ताद जेको आहिनि उहे पंहिंजी मुतालबनि जी मञता लाइ सिरापा एहतजाज बणियल आहिनि। प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कयो पियो वञे, जॾहिं त कुझु देरि अॻु इन्हनि उस्तादनि जेको आहे पंहिंजी मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब खां गवर्नर हाउस तरफ़ वञी रहिया त उते जेको आहे पुलिस उन्हनि खे रोकियो, रंडकूं खड़ी कई वियूं। पुलिस ऐं उस्तादनि में जेको आहे चकरी थियूं, जंहिंखां पोइ पुलिस जेको आहे 5 खां वधीक उस्तादनि खे जेको आहे पिणु हिरासत में वठी आर्टिलरी थाणे ते मुंतक़िल कयो वियो। हिन वक़्त बि जेकी उस्ताद जेके आहिनि उहे सिरापा एहतजाज बणियल आहिनि। प्रेस क्लब ॿाहिरां ई पिणु मौजूदु आहिनि। अचो त इन्हनि खां पुछंदासीं त इन हवाले सां उन्हनि जो पिणु कहिड़ो मौक़ुफ़ आहे, इन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। अदी इहो ॿुधाइजो तव्हांजा कहिड़ा मुतालबा आहिनि, एहतजाज कयो पिया हिते? अदा ही असांजो गुज़िरियल हफ़्ते खां वठी हिकिड़ो पुरअमन एहतजाज आहे इन सिलसिले में त जेको सिलेक्शन बोर्ड थियो आहे ताज़ो उहो हिकु त मुकमिल न थियो आहे ऐं कुझु उस्तादनि खे अपॉइंट कयो वियो आहे, कुझु खे प्रोमोट कयो वियो आहे ऐं कुझु अञा रहनि था। हिकिड़ो मुतालबो इहो आहे त रहियल सिलेक्शन बोर्ड खे मुकमिल कयो वञे ऐं ॿियो त जिन खे अपॉइंट कयो वियो आहे या प्रोमोट कयो वियो आहे उन्हनि जी पे फिक्सेशन अञा न थी आहे। त कुझु त अहिड़ा आहिनि जेके नवां अपॉइंट थिया आहिनि त उन्हनि खे अञा पघार ई 3 महीननि खां वठी न मिली आहे। इहो मुतालबो आहे त उन्हनि खे पघार जल्द अज जल्द ॾिनी वञे। ॿियो त वरी यूनिवर्सिटी जे तरफ़ां पघारूं ॾाढियूं लेट थियूं अचनि। गुज़िरियल महीने में 28 29 तारीख़ ताईं पघारूं आयूं आहिनि। इहे इशूज़ आहिनि ऐं उन खां अलावा वरी इहो आहे त जेके 2-3 सालनि खां वठी रिटायर्ड थिया आहिनि या दुनिया मां हलिया विया आहिनि त फोतगियुनि खे उन्हनि जा ड्यूज़ नथा मिलनि, उन्हनि जूं पेंशन्स न डिले थियूं थी वञनि। असांजा पुरअमन मुतालबा आहिनि त असांजा ड्यूज़ ॾियो, असांजी पे फिक्सेशन कयो ऐं असांजा सिलेक्शन बोर्ड सही तरीक़े सां कयो, छो जो मनपसंद माण्हुनि खे भर्ती कयो वियो आहे, प्रोमोट कयो वियो आहे ऐं मुकमिल न कयो वियो आहे। ऐं असां वञी रहिया हुआसीं त रस्ते में असांखे रुकावट कई वई, डंडा खयां विया ऐं असांखे अॻिते न वञणु ॾिनो। बिल्कुलु प्रेस क्लब जे अॻियां ई असांखे रुकावट। असांजा 2 उस्ताद डॉक्टर फैसल जावेद ऐं हिकिड़ो ॿियो उस्ताद हुयो, उन्हनि खे गिरफ़्तार करे विया। थोरी देरि खां पोइ हुननि वापसि उन्हनि खे मोकिलियो, पर बहरहाल असांखे अॻिते न वञणु ॾिनो वियो। अॼु ॿिए ॾींहं ताईं जेको आहे सो कराची प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज जारी आहे, जेको अॼु ही गवर्नर हाउस तरफ़ वञी रहियो आहे, लेकिन पुलिस रिकॉर्डूं खड़ी करे उन्हनि खे जेको आहे गवर्नर हाउस तरफ़ वञणु न ॾिनो वियो। जी।